केडी मेहनत सां थी तोखे पढ़ाया। बैग ने हमारे लाख कपड़ा ने सूट वरतो न परेशानी ऐं दोलाभी दौर में असां ई त कीअं कंदासीं। ना सर तमा मुझा उस्ताद है तमा के खबर का जावेदा जो कि अखबार आई है? हाँ हाँ रहीम आई है सवेरे। तब को दे यार खबर चार वठो दुनिया जहान जी। यार जावेद अखबार मुँह हाणे पढ़ी छॾी आहे। ही वठण तूं पंहिंजी अखबार ऐं वञा तो घर जो थोरो मूंखे सामान वठिणो आहे। हाँ हाँ रहीम भले भले तू भी वञी सामान वठ, घर वारा भी इंतजार में वेठा हूंदा, तू वरी वेठो हिते अखबार पढ़ी। वॾो शरारती यार जावेद। पढ़ाई ते तवज्जो कौन थे? हाँ अबा केर आहे? हाँ हाँ दर खुलेला है, हले आजो। तू समझी छो न तो? हाँ पढ़ाई ते तवज्जो कौन थे? हाँ अरे मां केडी मेहनत सां थी तोखे पढ़ाया। हिकिड़ो त तुंहिंजो पीउ कोन्हे, ॿियो तो जहिड़ा लक्षण। तुंहिंजो पीउ बि न दुनिया में कोन्हे। अदी अदी हिन छोकरे खे छो मार कढी रहिया आहियो ऐं तव्हां पाण बि रोई रहिया आहियो? छा माजरा आहे? अदा मां तोखे छा ॿुधायां, तू त हिन पाड़े जो पुराणो माण्हू आहीं। तोखे त ख़बर आहे अदा त हिन जो पीउ घणा साल अॻु में अल्लाह साईं खे प्यारो थी वियो आहे। असां ग़रीब ऐं मिस्कीन माण्हू हिकिड़ो वेलो खाऊं था त ॿिए वेले भुख ते वेठा आहियूं। गुरबत असांखे विकोड़े वई आहे दा, विकोड़े वई आहे। असांजा हालात बद खां बदतर थींदा था वञनि दा। अल्लाह बेहतर कंदो। अदी तूं दिल न लाए हुन मालिक मां, वो मालिक आहे, हू खालिक आहे। हुन जी रहमत खां मायूस न थी। ॾुखिया ॾींहं आहिनि त सुखिया बि ईंदा। हा दा तू सही तो चवी। ऐं इन ई उम्मीद ते त जियां पई त अल्लाह साईं मूं ते बि वरंदो ऐं करम कंदो। आमीन आमीन सुमा आमीन। अदा आओ पंहिंजो ऐं पंहिंजे बच्चे जो पेट पालण जे लाइ
माण्हू जे घर कम कंदी आहियां ऐं मुश्किल सां हिन जी पढ़ाईअ जो ख़र्च पूरो कंदी आहियां। हदा हाणे तू ई ॿुधाए त हिन परेशानी ऐं दोलाबी दौर में असां ई त कीअं कंदासीं? पढ़ाई त सुठी ॻाल्हि आहे, पर अदा ही रोज़ स्कूल देर सां पहुचंदो आहे। त अधी पोइ सवेल मोकिलींदा कयोसि न। आऊं त हिनखे हर रोज़ सुबुह जो नाश्तो पाणी कराए तयार करे स्कूल जे लाइ मोकिलींदी आहियां, पर अलाए छो स्कूल बि देर करे पहुचे तो ऐं वापसी में घर बि देर सां अचे तो। ईअं छो? छा वजह आहे? अदा ख़बर नथी पए। स्कूल वञण वक़्तु ॿारनि सां रस्ते ते रांदि रूंद खेॾंदो वेंदो हूंदो। ईअं बि थी सघे थो। ऐं हर रोज़ पंहिंजी स्कूल जी ड्रेस मेरी करे ईंदो आहे। पढ़ाईअ ते त ज़रो बि तवजो कोन अथसि। इहा त चङी ॻाल्हि न आहे त पढ़ाई खे टाइम न ॾिजे। अधी तूं हाणे कावड़ खे छॾ, नंढड़े सां न विड़ ऐं प्यार सां सम्झाइसि। अधी पोइ हाणे आउं हलां थो। सब कठो गुलाब जो गुल, गुलन में गुलाबी मजेदार गुल, चंबेली मोती जो महदार गुल। यस वरी देर सां आयो आहीं। तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे? आख़िर देर सां छो थो अची? रोज़ रोज़ देर करे थो अची। तोखे पढ़णो आहे या कोन्हे पढ़णो? तो देर छो थो करी? हल वे वञी हुते। बसर वठो, पटाटा वठो, टमाटा वठो। सबक सतो धंधा ऐं हुनर। अकबर गर्मियुनि जे मोकलनि में
तू सुधरंदे कोन घणा दफ़ा तोखे सम्झाए चुको आहियां त स्कूल त टाइम ते अच न पर तोखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ही यतीम ॿार आहे, महिरबानी करे हिनखे न मारियो। साईं देर सां अचड़े करे हिनखे आउं रोज़ सज़ा ॾींदो आहियां त ही डप में जल्दी स्कूल अचे, पर मजाल आहे जो ही टाइम ते अचे। केतिरा भेरा हिनजे घर पैगाम मोकिलियो अथमि त रमज़ान खे टाइम ते स्कूल मोकिलियो। साईं मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिनखे प्यार सां सम्झायो, हिनखे मारियो न रमज़ान खे। साईं हिन जे देरि अचण जो सबबु सुभाणे आउं तव्हांखे ॻोल्हे ॾींदुसि त ही देरि सां छो थो अचे। जी साईं सुठी ॻाल्हि आहे। साईं तव्हां पंहिंजो मूंखे मोबाइल नंबर ॾेई छॾियो त जीअं आउं तव्हां खां टाइम पुछां त मूंखे केॾी महिल अचिणो आहे ऐं किथे अचिणो आहे ऐं तव्हां सां राब्ते में अची सघां। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा। खैर ताहे अॼु सुबुह सुबुह सां तूं मूं मिस्किन जे घर कीअं पहुतो आहे? दी ख़ैर आहे, तव्हांखे हिन वक़्तु मूंसां गॾु हलणो आहे ऐं तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त तव्हांजो रमज़ान स्कूल छो देरि सां पहुचंदो आहे। हा हा अदा हल हल अॼु मां बि त ॾिसांसि न ही हर रोज़ स्कूल छो तो देरि करे पहुचे। अॼु हिनजी ख़बर थी वठां। अस्सलाम वालेकुम साईं। जी आउं रहीमदाद पियो ॻाल्हायां। जी जी हा। तव्हां हीअं कयो, हाणे मंडी में अचो, गेट नंबर 4 ते, ऐं उते तव्हां सां मिलंदुसि। हा हा पहुची वेंदुसि। ओके। बसर वठो पटाटा वठो टमाटा वठो बसर वठो पटाटा वठो टमाटा वठो। मूंखे माफ़ कजो, मूंखां वॾी ख़ता थी आहे। अणॼाणी में मूं तव्हांजो ऐं रमज़ान खे ग़लति सम्झो। अदी ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कजो। अदा ॾोह त तो वांगुर मूं बि कयो आहे, बसि अलाह साईं असांखे माफ़ करे दा। असां रमज़ान जा ॾुहारी आहियूं, असां ॾुहारी आहियूं मुंहिंजे बच्चे जा। उस्ताद ही वठो तव्हांजा पैसा, बाक़ी घणा थिया हाणे? छोटू तोखे हाणे पैसा न आहिनि ॾियणा, तुंहिंजा सभु पैसा पूरा थी विया आहिनि। ही वठ मां जो सूट। उस्ताद तव्हांजी महिरबानी।
तव्हांखे न तव्हां सुञाणनि था बाबा केरु हुया इहे अलाए केरु हुआ मूंखे पकड़िया ऐं खयो पिया वञनि मां बि हेॾां थो वञा तव्हांजे घर छॾी पोइ वञा थो मां अॼु अचो बाबा शाबाश सबक सतो हंध ऐं हुनर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम या खुशो तो बस या बार चिकन अच्छा भला जे रमजान ॾिसण में नथो अचे साईं रमज़ान पोइ अची वियो रमज़ान यस रमज़ान पुट मूंखे माफ़ कजां मूंखां वॾी ग़लती थी वई मूंखे माफ़ कजां बाबा न सर तव्हां मुंहिंजा उस्ताद आहियो तव्हांखे ख़बर कान्हे तव्हां मूंखे मार कढंदा हुआ तव्हां सही कंदा हुआ छो त मुंहिंजी ग़लती हुई मां देरि सां ईंदो हुउसि इन में तव्हांजो को बि ॾोह न आहे पुट रमज़ान ही तव्हांजे बैग में छा आहे रहीम चाचा हिन बैग में अम्मा जे लाइ कपिड़नि जो सूट वरितो अथऊं अम्मा अमीरनि माण्हुनि जे घर में मज़दूरी कंदी आहे अम्मा जा कपिड़ा फाटल हूंदा आहिनि मुकमल जिस्म ढकण लाइ कपिड़ा न आहिनि इन जे करे अम्मा लाइ सूट वरितो अथमि पैसा गॾु करे हींअर वञी अम्मा खे ही सूट ॾींदुसि